जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं गजरुनि जो सीरो, सभिनी जो फेवरेट। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। अचो त सीरो ठाहिण शुरू था कयूं पिया। सीरो ठाहिण जे लाइ खणंदासीं ॻाढ़ियूं ॻाढ़ियूं गजरूं। मां हिते खयूं आहिनि 2 किलो गजरूं। उन्हनि खे चङी तरह धोई करे मां छिले साफ़ करे वठंदसि। उन खां पोइ हिनखे करणो आहे असांखे कद्दूकश। 2 किलो गजरूं आहिनि इहे। कद्दूकश मां हिनखे कयो आहे मिक्सी जार में यानी फूड प्रोसेसर में। तव्हां चाहियो त हथ सां बि करे सघंदा आहियो, या अगरि टाइम घटि हुजेव त तव्हां मिक्सी जार जो इस्तेमालु करे उनखे ॾॾरियल ग्राइंड करे यूज़ करे सघंदा आहियो। पर कद्दूकश जेको आहे ट्रेडिशनल वे आहे त उहो कयो त वधीक बेटर। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं सचो गिहु। अधु कोप सचो गिहु खयो आहे मां हिते, जेको लॻभॻि 100 ग्राम जे क़रीब आहे। और उन में विझंदमि 3 चमचा खसखस। हल्को सो भुञंदासीं, इनखे कुझु ई सेकंड भुञणो आहे। उन खां पोइ जेके असां गजरूं कद्दूकश करे रखियूं हुयूं उहे विझंदासीं। गजरूं कद्दूकश करण खां पोइ उन मां बिल्कुलु बि पाणी न कढणो आहे। जाम ॼणा ईअं कंदा आहिनि, गजरूं कद्दूकश करण खां पोइ उनजो पाणी जेको आहे निचोड़े कढंदा आहिनि, त उहो न करणो आहे, छाकाणि त बिल्कुलु उहो पाणी न्यूट्रिशियस हूंदो आहे। त उन पाणीअ सूधो ई असांखे गजरूं विझणियूं आहिनि। पहिरियों तेज़ बाहि ते सिजाइणो आहे। इन्हनि गजरुनि मां चङो पाणी निकिरंदो। ॾिसो, गजरूं पहिरियों ॻाढ़ियूं हुयूं, जीअं जीअं इहो सिजंदो त इन जो कलर जेको आहे हल्को ऑरेंज थींदो वेंदो। कंटिन्यूअस इनखे घुमाईंदे असां भुञींदासीं। लॻभॻि 10 खां 12 मिंट लॻंदा इहो गजरुनि जो पाणी सुकण में। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं खीर। 2 किलो गजरूं आहिनि त उन में विझंदासीं असां 1 लीटर खीर। बफेलो मिल्क जो इस्तेमालु कजो। उन सां जेको सीरो आहे ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। और हिनखे असांखे पहिरियों टकाईंदासीं और उन खां पोइ सिजाईंदासीं, जे इहो खीर सॼो जेको आहे खॼी वञे। इन सां गॾु असां विझंदासीं हिन में नंढा फोटा 5 खां 6, जंहिंसां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे, मतिलबु नंढी इलायची। सो हुन में टको अची वियो आहे। कंटिन्यूअस घुमाईंदा रहंदासीं जीअं तरो न लॻे। ऐं सॼो खीर असां सुकाईंदासीं। लॻभॻि 10 खां 12 मिंट ॿिया लॻंदा इहो खीर सुकाइण में। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं खंडु। 2 किलो गजरूं आहिनि, जंहिंमें मां किले खीर जो इस्तेमालु कयो। तंहिंमें विझणा आहे लॻभॻि 400 ग्राम खंडु। तव्हांखे अगरि वधीक मिठो वणंदो हुजे त तव्हां हिते 1/2 किलो यानी 500 ग्राम खंडु विझी सघंदा आहियो, पर मां हिते लॻभॻि 400 ग्राम जो इस्तेमालु कयो आहे। और अगरि तव्हांखे खंड जी जॻह ते गुड़ जो बि इस्तेमालु करणो हुजे त पहिरियों खीर सॼो टकाए खॼाइणो आहे, उन खां पोइ गुड़ जो इस्तेमालु कजो। और गुड़ जेको आहे ऑर्गेनिक यूज़ कजो। खंडु विझी इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। खंडु पिघलजंदी, उन मां पाणी निकिरंदो, त उनखे बि सिजाइणो आहे असांखे। हाणे जेसिताईं पाणी खॼे खंड जो, गॾु विझंदासीं ड्राई फ्रूट। इन में बादामियूं, काजू, गॾु विझंदासीं पिस्ता। लॻभॻि 1/2 कटोरे जे क़रीब जेके आहे सॼो ड्राई फ्रूट आहे, ऐं अखरोट। ड्राई फ्रूट जी क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं पाणीअ खे खॼाईंदासीं। खंड जो पाणी खॼी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं फिको माओ। लॻभॻि 3 वॾा चमचा भरे करे, या 1/2 कोप अगरि तव्हां कोप में मेजरमेंट कयो था हिनजी, त जेको लॻभॻि 100 ग्राम जे क़रीब आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। और हिकु ॿी बि शइ हिन में विझंदासीं, जीअं इहो सीरो जेको आहे थोरो ईअं लॻे जीअं बाज़ारि में मिलंदो आहे, या शादियुनि ते असां खाईंदा आहियूं दाणेदार हूंदो आहे, त उन जे लाइ असां हिन में विझंदासीं 3 चमचा मिल्क पाउडर। हिते मां अमूल जे मिल्क पाउडर जो इस्तेमालु कयो आहे। 3 चमचा विझंदासीं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं।
और हिनखे सिजाइणो आहे असांखे। सॼो पाणी हिन मां खॼी वञे और जेसिताईं हिन मां तेल निकिरे तेसिताईं असां हिनखे सिजाईंदासीं। ॾिसो सिजाईंदे सिजाईंदे सॼो पाणी हिन जो खॼी वियो आहे और हिन मां हल्को हल्को तेल निकिरणु चालू थी वियो आहे। थोरो सो हिनखे घुमाईंदासीं अञा और ढके करे बिल्कुलु सिम बाहि ते कुझु मिंट रखंदासीं। थोरो सो बि मॉइस्चर हूंदो त हिन जो एब्ज़ॉर्ब थी वेंदो और तेल बिल्कुलु ॿाहिरि निकिरणु चालू थी वेंदो। त इहो असांजो बढ़िया सो सीरो तयार थी वियो आहे, गजरुनि जो सीरो या गजरुनि जो हलवो। मथां थोरो सो ड्राई फ्रूट विझी हिनखे सर्व कंदासीं। ॾाढो टेस्टी आहे, हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।